समझाए इन छोरी के सदाई जो घर में टीको आए सुन कंदी थी रहे चाहे वो जो सिर खणी पर चुप कंदी जा तू जे रोण सा मरे हाथ मां तो तोलाए मुआ वडा पार कढा वडा माई गोरी यो पिटको दिलन जो पानी सुकाए छड़ींदो आ बाबा अजायो होश न विञाए मां भाजाईअ खे समझाया थी मां होश मां नथो निकरा जॾहिं यो छोरो आयो न होश मां निकतो न पोइ उनखे मुंहुं पण ॾिजो भाजाई तू परेशान न थी अदा अचे उनखां इजाज़त वठी तुंहिंजे घरां थी ईंदासीं ये छोरी के दिलासा न दे तो वापस घर वेंदी जेस ताईं मुराद इन जूते ते नक नक संगो ना इनके कोन वणा ॾींदासीं बस भेण बस रोहन बंद कर हाणे तुंहिंजे रोहन जा ॾींहं ख़त्म थिया बाक़ी हिन घर लाइ ईअं सम्झ त जहन्नम शुरू थियो रोज़ इन घर में मातम ॾिसंदी मातम छॾियोसि अचो बाउजी तव्हां उन तरह न वियो त वॾी घुमर जी थी वॾी पाण में विढ़ी मरन ठांगा थियनि कुझु लाश किरन त पोइ ॿुधाइजा सम्झी लाश त किरंदा बाबा छो त मुराद हितां होश विञाए रहियो आहे मोरू तू छा थो सम्झी मुराद उन्हनि जे ॻोठ में दाख़िल थींदो या वरी ॻोठ में हवाई फायरिंग करे वापसि मोटी ईंदो ही मुराद आहे वंचार मुराद हा अको ॿियो हुजे हा वो जो आॾा फटाका हणी मोटी वियो बाक़ी मुराद हिननि जा पिपड़ पारे पोइ मुतंदो कुझु वक़्तु सब्र त कर बोलू ॾिसण पए त कंहिंजा पिपड़ निकिता ऐं कंहिंजा आंड्रा ॿाहिरि आया ॾिसण त ॾे मोलू चाल की अलबिया हाणे ख़बर पवंदी पीरल तूं अदीअ खे वठी हल घर असां पोयों अचूं था जी अदा अचो दी अदा हलण जो इरादो न आहे छा पहिरियां पीरल अदीअ खे वठी घर हले असां हिते बीहूं था जेकॾहिं पोयां रहसन वारा आया न त उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं उतो छोरा वारो करो बंदूकू खणो मुराद छोरी के घणा जबरदस्ती खणियो अचो हलदा जेकॾहिं पीउ जो पुटु आयो त मुराद खे ॻोठ ताईं न पहुचण ॾिजो अमा बाबा गदा वारनि खे ॿुधाइण वियो आहे सोच त हाणे छा थींदो खून थींदा माण्हू मरंदा वरी नए सिर तबाही थींदी ॿियो वरी छा थींदो अमा ॿिन्ही धुरनि जे ज़िद जे करे अॻई त 4 माण्हू मरी चुका आहिनि मालिक सही पनाह ॾे उन्हनि मर्दनि खे इहा सोच ॾे बाक़ी जेकॾहिं न त वेढ़ा वीरान थी वेंदा अदा वारा चाहींदा त गुलपरी खे वापसि कयूं पर हू वापसि कोन कंदा जे राति ताईं तुंहिंजा सौट मोटी आया त ठीकु आहे जे उन्हनि जे ॻोठ विया न त सभु जा सभु मरंदा
हली का न इते हद ख़त्म आ। जेकॾहिं दुश्मन हेसि ताईं पहुची विया न त उन्हनि जा लाश खणण वारो बि केरु कोन हूंदो। सोटा अॻिते वध, मौत खे दावत न ॾियणी सौट। त पोइ छा उन्हनि खे माफ़ करे छॾियऊं? माफ़ कोन कंदासीं। मुराद सां पलांत कबो, ॻाए वॼाए कबो। अचो हिकिड़ी ॻाल्हि समझ में नथी अचे त असांखां इहा लापरवाही आख़िर कीअं थी? ॻाल्हि लापरवाहीअ जी न आहे सोट। असांखे एतमाद हुयो मीर शाहनवाज़ ख़ान जे मथां। उन जे फ़ैसिले जी भञ कड़ी कई वई आहे। उन जे मथां ज़ोर वधाइणो पवंदो। न सिर्फ़ु शौर्य खे वापसि कनि, पर हिन ग़लतीअ जी मुराद खे असांजे दर ते अची माफ़ी वठणी पवंदी। मुराद मरंदो मरी वेंदो, पर माफ़ी कोन घुरंदो। त पोइ मरणो पवंदो मुराद खे। हुन जे मथां टके जी बि रिआयत कोन कबी, छो त दौलाब जे ददकनि सां जे ककर वसाए कर दरिया त छा पर सुकी वञे पर। सुठो जसी ते मुराद न मरंदो, ॿियनि खे असां पंहिंजे पेरनि ते झुकाए नथा सघूं। झुकंदा सभ जो सभु अची पेरनि ते झुकंदा। उन्हनि असां सां दुश्मनी न, पर फ़ैसिले जी भन करी करे मीर शाहनवाज़ ख़ान सां बि दुश्मनी कई अथऊं। केरु आहे इहो बदबख्त जेको मीर शाहनवाज़ जे दर ते वॾे वातराड़ियूं पियो करे? तो मीर शाहनवाज़ ख़ान जे माण्हुनि में हथ विझी ग़लती कई आहे। चओ पंहिंजे माण्हुनि खे त फौरी तौर ते हिननि मां हथ कढी मूंखां माफ़ी घुरनि। गुलपरी, तूं हाणे को बि ख़ौफ़ न कर। तुंहिंजी मालिकी करण वारा आज़ाद थी विया आहिनि। अदा वारा मीर शाहनवाज़ वारनि सां गॾु राज़न वारनि जो मुक़ाबिलो कीअं करे सघंदा? तुंहिंजा भाइर तुंहिंजे करे पूरी दुनिया सां विड़दा। कंहिंमें हिमत न आहे जो तोखे कोई हितां वठी वञे। रहज़न वारा हुजनि या मीर शाहनवाज़ वारा हुजनि, हाणे उन्हनि सभिनि खे मुराद जुती जे नोक ते रखंदो। कानून जो सहारो वठी तो असांजे मथां हथ खणायो हो। अॼु उन जो पलांत मूं तोखां सरे आम वरितो आहे। हाणे जेकॾहिं को बि वॾेरो या भोतार या वरी को सरदार कंहिं बि सिंधी माण्हूअ ते नाइंसाफ़ी कंदो त ही चंबा उते मौजूद को न को मुराद उन जे मुंहं ते पाए कढंदो। बाक़ी जेको राज़न वारनि जे मुंहिंजो पलांद आहे, मां उन्हनि खां ॻाए वॼाए वठंदुसि। उन जे करे चवां थो त असांजी दुश्मनीअ जे विच में कॾहिं बि न अचिजांइ। जेकॾहिं असांजी दुश्मनीअ जी बाहि में तो हथ सेकण जी कोशिश कई, पोइ इहो हथ सरेआम
तुंहिंजे ॻोठ वारनि जे मुंहं ते तुंहिंजे मथां खजंदो। उन करे पूरी दुनिया तुंहिंजे इज़त मथां थुकंदी। वरी बि चवां थो सुधरी वञ। हैफ्ता अरे खाली अचण जे बजाए कोठ वारे बारे चिंब नाले में ॿुधी वेरो आहे। मूंखे को बि दुख न थिए हा। बस बाबा बस, असांजा दिमाग़ अॻु ई पंचर थी विया आहिनि। वरी तूं अची असांखे बेज़ार कर। छो पुट सच ॾुखिया थो लॻे? या त इन चाचा जो वात बंदि करणो पवंदो, या त ही उताक छॾे पाण खे हलणो पवंदो। तव्हां काॾे बि न वञो। मां हथियार खणी दुश्मन सां अकेलो विढ़ण थो वञा। वो देर छा जे लाइ चाचा? ही वठ हथियार, वञ। हा मूंखे ॾे, मां तो अकेलो वञा दुश्मन सां विढ़ण लाइ। अरे मट करे वे ओॾा वेंदे न त मुराद फिफड़ ई कढी विझंदुई। अदा जेकॾहिं चाचो मरी पियो न त मुराद वारनि जे मथां नओं खून जो केस ठही पवंदो। हूअं बि चाचो असांजे कहिड़े कम जो आहे? ॿुधाए रासन ॿुधाए, वात मुंहिंजो बजे ऐं छोरे जो। सभु मूंखां ज़ोर आयो, वञी कीअं वणे कयो। काॾे मुंहुं पकड़ में थो वञे। आख़िर कहिड़ा फड़ा मारे आया हो? सभु कुझु थींदो बाबा, सभु कुझु थींदो, पर हुन जे लाइ तूं कुझु सब्र करे। न पंहिंजो दिमाग़ ख़राब करे, न ई वरी असांजो। बाबा साईं तो हथ सेकण जी कोशिश कई, वो यो हथ सरेआम तुंहिंजे ॻोठ वारनि जे मुंहं ते तुंहिंजे मथां खजंदो। जेकॾहिं कारीगर जे ॿिर में हथ विझी हा त पोइ बि बचण जी उम्मीद हुई मुराद, पर तूं पंहिंजो सिर अज़दहा जे वात में ॾिनो आहे। अज़दहा जे वात में हाणे दुनिया जी का बि ताक़त तोखे पहुचाए न सघंदी। बाबा, मुराद जे आज़ाद थी अचण सां मसलो ॾाढो ख़राब थी वियो आहे। छो? मुराद को सख़्त कदम खयो आहे? बाबा जेसी मूं ॿुधो आहे, इन सां ही खून रेज़ी अणटर आहे। फ़ैसिले में त मुराद वारनि सां नाइंसाफ़ी थियल आहे। पोइ हू माठ करे कीअं वेंदा? बाबा जेसी तव्हां इन ॿिन्ही धुरियुनि जे विच में न वेंदो न, तेसी त इन्हनि जी दुश्मनी अणटर आहे। हैदर मुराद वारनि खे त मां सम्झाए वठंदुसि, उहे मुंहिंजी सम्झाइण में अची वेंदा। पर राज़न वारनि जे मथां त इन मीर जाफ़र जो हथ आहे। जेसी ताईं इहो मीर जाफ़र इन ॿिन्ही धुरनि खे विढ़ाए उन्हनि जा माण्हू न माराईंदो, उन्हनि जा घर न उजाड़ींदो ऐं उन्हनि जी ज़मीन ते कब्ज़ो न कंदो, तेसि ताईं इहो मुड़ण वारो न आहे। हैदर, इहो मीर जाफ़र ओसी ताईं माठ न कंदो जेसी ताईं ॿिन्ही धुरनि खे माराए चट नथो करे छॾे। छा हू ॿई धुरियूं सम्झनि कोन थियूं त उन्हनि ॿिन्ही धुरियुनि सां हू गेम पियो खेॾे? हू मिठो ज़हर आहे ऐं उहो ज़हर पीअण लाइ ॿई धुरियूं तयारु आहिनि। पोइ मूंखे ॿुधाए त इहे ॿई धुरियूं जे बग़ल मां कीअं निकिरंदियूं। उन खां पोइ बि हैदर मां पूरी कोशिशि कंदुसि त ही क़ौम पंहिंजी ज़ाती दुश्मनीअ खां ॿाहिरि निकिरी अचे ऐं हिक ॿिए जो रत न वहे। इन में सोडल जी का भी गलती न आहे। ये शानवाज जी चालाकी के समझी न सघियो। जॾहिं त मूंखे अगवा करण वारो
मीर शाहनवाज खान हुयो कसम सां सोट मूंखे ख़बर न हुई त तोखे उन अगवा करायो आहे। इहो शैतान रहज़न वारनि सां मिलियल आहे। मूंखे अगवा करण वारा तोतो ऐं मीरल हुया। तोतो ई मीरल? जॾहिं असीं मंसूर खान जे उताक तरफ़ हलूं पिया, जंहिं गोलियूं हलायूं उन्हनि खे सुञाणी पियो। छा उहे कमीना ये शाहनवाज खान जा माण्हू हुया? शाहनवाज खान लाइ माण्हू उहे कम कनि था जिन खे अॼु ताईं तो ॾिठो ई कोन्हे। सोट त असांजे लाइ भलो सोचे, हिन त असांखे ॿाहिरि आणण जी कोशिशि कई। हिनखे त इहा ख़बर कोन हुई त मीर शाहनवाज खान जी दिलि में शैतान वेठल आहे। अरे मूं त कॾहिं इहो सोचियो बि कोन हो त सोट सां वारो दुश्मननि जे चालुनि जो शिकार बणिजी वेंदो, फैसले में संग चटी ॾींदो, जॾहिं त खून ॿिन्ही तरफ़नि खां बराबरि थियल आहिनि। जुमो कबूलदार थियो, ॿियो त जुमे खून जी कबूलदारी कई। हाणे तूं पाण सोच, जुमे में एतिरो दम आहे जो असांजे मुड़ुस खे मारे विझंदो। भलो साईं सिर मथां रखी कसम खणी वियो। सो त मूं वटि ॿी वाट न हुई। हाणे इहो ई जुमो पंहिंजे मथे ते भलो साईं खणी ऐं रहज़न जे मथां बीहंदो। इहो जुमो अॼु राति कहिड़ी बि हालत में मुंहिंजे साम्हूं वञणु खपे त ॿुधी छॾियो त मां टिनी जो ख़ैरु न हूंदो। मुराद फैसले जी भंजकड़ी कई आहे, उन्हीं जो पाप पलांदा असांखे केरु वठी ॾींदो? मुराद खे मरणो पवंदो, हर सूरत मरणो पवंदो। सुभाणे मां DSP सां ॻाल्हायां थो। तव्हां कोई बि कूड़ो सचो केस ठाहे उन्हनि जे मथां हली छॾियो। ॾिसो को घर में पोड़ो, हरोस जॻह में बंदूक, हरोस केस, ऐं पोइ हिकु तरफ़ हुनखे पुलिस चोराईंदी वठंदी, ॿिए पासे असां हूंदासीं। ॾिसूं त इहो मुराद वॼे कान्हे थो। जेकॾहिं असां मुराद जो रुख कयो त पोइ मंसूर खान जो छा थींदो? मंसूर खान खे बाक़ाइदा के प्लान तहत माण्हू आहे। उन जो शिकार ईअं खुले आम नाहे करणो। बाक़ी रहियो इहो मुराद, उनखे चोड़ाए सरेआम मारियोसि। थकिजी साकी किरी पए, सीने ते लत रखी समूरा बस्त सीने में लाहे छॾियोसि। तव्हां सां मोटा माण्हू बि कढूं था, घबराइजो न। इन्ही मां साफ़ ज़ाहिर आहे त मुराद हाणे ॻाल्हियुनि में कोन ईंदो। जेहू ॻाल्हियुनि में अचे हा त जीअं ई जेल मां आज़ाद थियो सिधो मूं वटि अचे हा ऐं मुंहिंजे कदमनि ते हथ रखी ॿाहूं ॿधी माफ़ी घुरेगा। पर हुन इएं न कयो। पर मुराद मुंहिंजी सोच जे उपतर वियो ऐं हाणे हुनजो हश्र बि हुनजी सोच खां तमामु ख़तरनाक थींदो। तव्हां जेकॾहिं इहो ज़िमो खणो था त असांखे सज़ा लॻण कोन ॾींदव। त मुराद ऐं मुराद जे भाइरनि जो ज़िमो असां था कयूं। तव्हांखे अॻु में कॾहिं पुलिस तंग कयो आहे छा? अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। हाणे बि मुंहिंजी ज़िमेदारी आहे, पुलिस कुझु न कंदी। मां सुभाणे DSP साहब सां मिली अचां थो ऐं पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त करिणो छा आहे। युमा तो पूरी शायदि ॾिनी भाभी भले साईं दत रखे। हथ काथे भलो साईं मथे ते हो। पोइ सोच त तोखे मुराद ज़िंदा छॾींदो। मुराद खां बचाइण जो ज़िमो रहज़न खयो आहे। राज़न वारनि जे घर में गिड़ी उतां छोकिरी वापसि वठी विया आहिनि। उन्हनि पंहिंजो बचाव बि न कयो त तोखे कीअं बचाईंदा? तूं बि पंहिंजी जॻह ते सही आहीं। रहज़न वारा हाणे मुराद खां वठंदा लिकंदा, हाणे उहे मूंखे कीअं मारींदा? इन करे चवां थो ख़ुदा जा बंदा त ॻोठ खां ॿाहिरि न निकिर। तूं त ॻोठ जी ॻाल्हि थो करीं, पर हींअर मां घरां निकिरंदुसि कोन। छा सम्झी? DSP साहब मूं त
इलाही कोशिश कई त जीअं धुरनि में ठाक करे त जीअं हिन ॿिन्हिनि धुरनि जे करे हितां जो माहौल ख़राब न थिए, पर हिन मुराद जी अचधरनीअ जे करे ॿई थोरियूं वरी मोर्चा बंदि थी वियूं आहिनि। जॾहिं मुराद जेल में हुयो त पोइ कहिड़ी ज़रूरत हुई मुराद खे छॾाए ऐं केस ख़तमु कराइण जी? मुराद जेल खां ॿाहिरि न थिया त हुन जा पोयां पाठ करे न वेंदा, हू पलांद कनि हा ऐं पोइ इहो पलांदनि जो सिलसिलो नस्ल दर नस्ल हलंदो अचे हा। जीअं असांजे कबीलनि में सालनि खां वठी तकरार हलंदा पिया अचनि, इहो उन्हनि धुरनि जो सिद्ध आहे। ऐं थिए छा थो, इल्ज़ाम सॼो असांजे मथां थो अचे त तर जा भोतार वॾेरा चाहिनि ई नथा त अमन थिए, पर जॾहिं असां ज़ोर ॾेई ठाह करायूं था त ठाह जो नतीजो वरी तव्हांजे साम्हूं आहे। शाहनवाज़ खान, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मूंखां छा था चाहियो? तव्हां सिर्फ़ु कुझु वक़्त लाइ पंहिंजे अमले खे पलियो, बाक़ी मुराद जो बंदोबस्त असां पाणी करे वठंदासीं। शाहनवाज़ खान, तव्हां मंसूर खान जो छा सोचियो आहे? मुराद वारो मसइलो हिकु पासे थींदो त न मंसूर खान जे बारे में बि सोचींदासीं। मुराद वारो मसइलो जीअं हले थो उनखे हलाइण ॾियो। तव्हां मंसूर खान जो जल्द खां जल्द बिलो कयो। हुनजो बिलो थी वेंदो, हुनजे तरफ़ खां तव्हां बेफ़िक्र रहो। मुराद जे मथां FIR दाख़िल थिए त सूबेदार साहब खे चयो त हुन सां का बि रिआयत न करे। इहो कमीनो माण्हू आहे जंहिं भरोसा ई पंहिंजे मथे ते रखी ऐं इहो चयो त हिन जे घोट खे मुंहुं मारियो आहे। हा सोठ, इहो ई आहे। ओए पलांद में हिन जो खून त असां न हिलाल आहे। वो मुराद मां अदा जेकॾहिं पलांद में हिन खे मारणो आहे त हिन खे बंदूक मारणा त मार न पीरल न, चयो तूं अचा, हिन खे गोली हणी मारणो न आहे, हिन खे चिचलाए मारणो आहे। हिन जो हिकु हिकु हुज़वो कुहाड़ी सां टुकर टुकर कंदासीं, पोइ असांखे सुकून मिलंदो। मुराद अबा भलो साईं भली मुंहिंजे सिर जे मथां रखी मूंखां कसम खणाईंदो न त मां इहो ईअं चवंदुसि त इहो खून मूं नाहे कयो, अबा आराम कयो। हाणे तुंहिंजी ज़बान ते केरु इतबार कंदो? हिकु चकर अॻ में तूं भलो साईं सिर ते रखी ऐं खून जो इक़रार करे चुको ही, हाणे वरी इनकार थो करी। हाणे ॿुधाए त तुंहिंजे मथां इतबार कीअं कजे? अबा मां मिड़े पादरनि सां क़बूलदार थियो न अबा। सोट असुल हक़ीक़त इहा आहे जेका तूं सुञाणे कोन सघे। ॻाल्हि सुञाण बि न आहे सोट, मां त भले साईं ते एतबार कयो, जुमे ते न। जॾहिं त कूड़े माण्हू खे कसम ॾियणो ई न आहे त पोइ तव्हां हिन खे कसम छो ॾिनो? हाणे हिन सां छा कयूं? फिलहाल हिन खे ॿधी छॾियो, राति हिन जी क़िस्मत जो फ़ैसिलो कंदासीं। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।